सुप्रीम कोर्ट सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जो क़त्ल केस अॼु ई दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अरशद शरीफ जी रिपोर्ट करार। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी बेंच पारां पाण मुरादो वरितल नोटिस ते ॿुधणी। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल रिमार्क्स में चयो त अरशद शरीफ जे क़त्ल जो पाकिस्तान में फ़ौजदारी एक्ट तहत केस दाख़िल छो न कयो वियो। केस दाख़िल न कयो वियो आहे त पोइ पाकिस्तान में जांच कीअं थींदी। फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट अॼु ई पेश करण जो हुकुम। चीफ जस्टिस चयो त सहाफ़ियुनि सां बदसलूकी थियण न ॾींदासीं। सहाफ़ियुनि जो तहफ़ुज़ रियासत जी ज़िम्मेवारी आहे। सुप्रीम कोर्ट पारां पाण मुरादो वरितल नोटिस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। अरशद शरीफ जे क़त्ल वारो वाक़ियो इंतहाई ॾुखो ईंदड़ आहे। सहाफ़ियुनि जो तहफ़ुज़ अहम ऐं ज़रूरी आहे। हुकूमत सहाफ़ियुनि जी भलाई जे लाइ क़दम खणी रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में कोठायल जर्नलिस्ट सेफ्टी फोरम जी तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त अरशद शरीफ जे क़त्ल जे वाक़े ते कीनिया जे सदर सां ॻाल्हायो हो, जंहिं ख़ातिरी बि कराई। हुकूमत तरफ़ां बि अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच जो सिलसिलो जारी आहे। M6 मोटरवे मेगा स्कैंडल में नौशरो फेरोज़ जे अॻूणे DC ताशफिन आलम सूधो 22 ॼणनि ख़िलाफ़ हिकु वधीक केस दाख़िल। एंटी करप्शन तरफ़ां दाख़िल करायल FIR में अॻूणो DC ताशफिन आलम, 2 मुख़्तियारकार ऐं 3 तपेदार बि नामज़द। जवाबदार तौर नामज़द कयल मुख़्तियारकारनि में भिरिया जो न्याज़ उजण ऐं मेहराबपुर जो शफ़ीक सूमरो शामिल। तपेदार तनवीर मल्लाह, हकानी सहतो ऐं सतार ॾिनो मंगरियो जा नाला बि केस में नामज़द। PP काउंसलर ऐं ठेकेदार रहमतुल्लाह सोलंकी सूदो ख़ानगी माण्हुनि असगर जतोई, ज़मान शाह ऐं ख़ालिद चनो खे बि नामज़द कयो वियो। केस में नामज़द जवाबदारनि मथां 3 अरब रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तक़रीर दौरान ॻाल्हाइण ते इस्लामाबाद पुलिस आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म तनवीर इलियास ख़ान जो सेंटोरस मॉल सील करे छॾियो। तहरीक इंसाफ़ जा इल्ज़ाम। PTI पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त गुज़िरियल ॾींहुं आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तक़रीर दौरान कश्मीरियुनि जे लाइ आवाज़ उथारियो हो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर जे लाइ कंहिं बि प्रोजेक्ट जो ऐलान न करण ते एहतिजाज कयो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजी तक़रीर दौरान आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे ॻाल्हाइण खां बार बार रोकींदो रहियो। ॿिन्ही हुकूमती सरबराहनि विच में जुमिलनि जी ॾे वठि वारी वीडियो वायरल थी चुकी आहे। I'm very grateful to all of you. जरा बैठ जरा आप नहीं बात बैठेंगे प्लीज। FIFA फुटबॉल वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला। ब्राज़ील क्वार्टर फाइनल में पहुची वियो। 974 स्टेडियम में खेॾियल अहम मैच में ब्राज़ील ॾखण कोरिया खे 1 जे भेट में 4 गोल्स सां शिकस्त ॾिनी। क्रोएशिया बि इवेंट जे क्वार्टर फाइनल में पहुची चुको। अॼु फुटबॉल वर्ल्ड कप में वधीक 2 प्री क्वार्टर फाइनल मुक़ाबला थींदा। पहिरीं मैच में स्पेन जो मराकेश सां मुक़ाबलो थींदो। ॿी मैच में पुर्तगाल ऐं स्विट्ज़रलैंड जूं टीम्स आम्हूं साम्हूं थींदियूं।